ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़ुन अवां शेयर करिया मदेजी थाने जी हद में शिरपसंदन कणक जे देरे के बाहि ॾेई छॾी लखे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। स्टेडियम रोड भरिसां ज़ाहिद हकड़ो ऐं शाहिद हकड़ो जे 7 जरेब कणक जे देरे के बाहि ॾिनी वई। असां घर वियल हुआसीं त पुठियां शिरपसंद कणक जे देरे के बाहि ॾेई फरार थी विया। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अब्दुल हकीम सहतो खां। जी अब्दुल हकीम, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी मदेजी थाने जी हद स्टेडियम रोड भरिसां नामालूम शहर बसी ज़ाहिद हकड़ो ऐं शाहिद हकड़ो जे 7 जरेब जे कणक देरे के बाहि ॾेई फरार थी विया आहिनि। बाहि लॻण सबबि 7 जरेब कणक जो देरो सड़ी रखी वियो आहे। कणक जे देरे के बाहि लॻण सबबि आबादगारनि जा 2 हिस्सा मथे ते अची विया आहिनि। उन मौक़े ते मुतासिर ज़ाहिद हकड़ो ऐं शाहिद हकड़ो ॿुधायो त असां घर वियल हुआसीं त शहर बसंदनि कणक जे देरे के बाहि ॾिनी, जंहिं करे कणक जो समूरो फसल सड़ी खाक थी वियो आहे। बाहि लॻण सबबि समूरो फसल सड़ी रखी वियो आहे, जंहिं करे लखे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। उन्हनि चयो त अख़्तियारी नोटिस वठी उन्हनि जेका माली मदद कई वञे। जी ठीक है, अवां जी मेहरबानी अपडेट करण जे लाइ।